नाज़रीन, कुंडरी वेझो देह राजारी वटि हाकड़े ढोरे के कट ॾियण ख़िलाफ़ ॻोठाणा औरतुनि ऐं ॿारनि समेत सरापा एहतजाज बणिजी विया ऐं एहतजाज कंदे कुंडरीअ खां नऊं कोट वेंदड़ मुख्य रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर अनवर मेमण जी हीअ रिपोर्ट। हाकड़े दरिया में मुसलसल 4 बैदि कुंडरी भरिसां देह राजारी वटि हथरादू कट हणण ख़िलाफ़ मुतासिर थींदड़ सवें ॻोठाणा ॿारनि ऐं औरतुनि समेत सरापा एहतजाज बणिजी विया। मुतासिरनि मुख्य नऊं कोट ऐं कुंडरी रोड ते मुज़ाहिरो कंदे धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। SS न्यूज़ अॻियां धाईंदे मुज़ाहिरीन चयो त गरीब आहियूं, कंहिं वीचार बकरी विकी, कंहिं माने कुकड़ी विकी, गॾे विकी, बनी पोखीसूं। हाँ, असीं हिकु ॾींहुं खाऊं, हिकिड़ो ॾींहुं लंघण पिया आहियूं। उहो रोज़ ई मालिक मोकिलिया हाणे असांखे उहो वंजी हणी उहो असांखे हांसेकार बोड़ियो मारंदा। बच्चा रुली वेंदा, असांखे पाणी पीअण लाइ कोन्हे। 2-2.5 एकड़ में घर पोइ उन में आहिनि, असांजी रोज़ी बि उन में आहे। उन में हिन सॼो ढोरो रोकजी कोन वेंदो। साईं, असीं मुरादली शाह के अपील था करूं, असां गरीबान हेॾो जुल्म न करे। असांजा जेका घर आहिनि ॿिया आहिनि सभु ॿोड़ी छॾंदा, असांजा बच्चा रुली वेंदा। असीं हिकिड़ो ॾींहुं खायूं था, हिकिड़ो ॾींहुं लंघण पिया आहियूं। जेका पाणी जो दॿो आहे उहो पाणी छोड़ंदा, पोइ असीं केॾां पीअंदासीं, केॾां वेंदासीं। ना को छार वेही सघंदासीं, ना को केॾां वेही सघंदासीं। असांजा बाबा मिसकीन सां फुर आहे। ढोरे के हितां खोलण जो कमु कोन आहे, असीं रुली वेंदासीं। हेॾा असांजी नवाब तैमूर साहब के अपील आहे, सईद मुरादली शाह के अपील आहे त हितां कट हणणु बंदि कयो वञे। असली जेको लंघ आहे उतां 0 पॉइंट खां पाणी कढियो वञे, जितां लंघ आहे। हितां कट हणण सां को फ़ाइदो कंदो ही जेके 50-100 एकड़ बनी आहे, इहो त पाणी वरी वापसी ईंदो। गरीब मिसकिन जा घर जेके आहिनि, जेके उते वेठा आहिनि, 300-400 घर आहिनि, उहे तबाह थींदा। जंहिं ग़रीबी मिसकिन पंहिंजूं बनियूं विकिणी, बकरियूं विकिणी पंहिंजूं बनियूं खेड़ायूं, हू बरसाति ते आहिनि। जेकॾहिं ही हथ सां ॿोड़ियूं वियूं त पोइ हू छा केॾां वेंदा गरीब मिसकिन माण्हू। असांजी हीअ अपील आहे त असली जेको पाणी जो लंघ आहे 0 पॉइंट खां उतां पाणी कढियो वञे। तक़रीबन 15 मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि, जंहिंजो अचण वञण ऐं 2 जेके ॻोठ आहिनि उहे बिल्कुलु पाणी जे हेठि अची वेंदा ऐं उन्हनि जो जेको रोज़गार, पाणी पीअण जो, अचण वञण बिल्कुलु तबाह थी वेंदो। असांजी रिक्वेस्ट आहे सिंध हुकूमत खां त इहो जेको कट आहे इहो रोकी वञे ऐं ग़रीब माण्हुनि सां इंसाफ़ कयो वञे। अगरि न रोकियो वियो त भील बाशोर फोरम तरफ़ां पूरी सिंध में एहतजाज कया वेंदा। को बि जेको पाणी सरकारी तरफ़ां का ई नंग कोन्हे। 100,000 सालनि खां माण्हू हिते वेठा आहिनि, कॾहिं बि हितां पाणी जी कट न लॻी आहे। असल जेको पाणी जो नंग आहे 0 पॉइंट सां आहे, उतां जेको इन जी छोड़ आहे पाणी, हिते खामखां ई पाणी खोलियो करी ग़रीबनि जे बननि ते माना पाणी चाढ़ाई। हितां खां 6 किलोमीटर परते जेको ज़मीन ते पाणी उतां खोटी जेको ते शाखनि जे ज़रिए उते पाणी पुॼाइनि पिया। का बि पाणी कॾहिं कुदरती पाणी कोन वियो आहे। हाणे हींअर शाखनि जे ज़रिए पाणी उते पुॼाई करी कंहिं ग़रीब जो कंहिंजो फसल माना नुक़सानु करणु, इहो सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि जो वधीक चवणु हो त हाकड़े दरिया के देह राजारी वटि हथरादू कट हणण सां हज़ारें घर बर्बाद ऐं पोखियल बनियूं तबाह थी वेंदियूं। हुननि घुर कई त हाकड़े के 0 पॉइंट वटां कट हणी असांखे तबाह करण खां बचायो वञे। कैमरामैन प्रदीप कुमार सां गॾु अनवर हुसैन मेमण, SS न्यूज़, कुंडरी। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।